बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। तव्हांखे ख़बर आहे त पोएं लेक्चर में असां सबक़ पहिरियों जेको पढ़ियोसीं जंहिंमें जेको शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई जी जेका शाइरी आहे जेॾो तुंहिंजो नाम हमद, हुन जा पूरो लेसन पढ़ियोसीं हुन में एक्सरसाइज़ सां गॾु। ऐं अॼु जेको असां ॿियो सबक़ पढ़ंदासीं जंहिंमें असां पढ़ंदासीं जंहिंजो टॉपिक आहे परहेज़ जी अहमियत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे त परहेज़ खुदा जो दोस्त आहे। हक़ हिलाल जो पहिरियों बि हिकु इबादत आहे। उहो इंसान जेको परहेज़ खां क़िबाए थो सो सदाईं ॿियनि जो मोहताज रहे थो। हीअ दुनिया जेका अॼु हेॾे ओज ते पहुती आहे सा बि इंसान जे परहेज़ जे करे पहुती आहे। असांजे प्यारे नबी प्यारे पैगम्बर हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तर्जुमो हज़रत मोहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। सनत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सगोरन रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे। जिन परहेज़ जो घणो ताक़ीद फ़रमायो आहे पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके बि फ़रमाईंदा हुआ उन ते पहिरियों ई पाण अमल कंदा हुआ। परहेज़ जी एतिरी अज़मत आहे जो ॿिन्ही जाननि जा सरदार पंहिंजो कमु पंहिंजे हथनि मुबारकनि सां करण खे में फ़ख्रु महसूस कंदा हुआ। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि मके शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ में रहण लॻा तॾहिं खेनि मस्जिद जोड़ाइण जो ख़्यालु आयो। उन करे पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू अयूब अंसारी जे घर जे भरिसां ज़मीन जो कुझु टुकड़ो ख़रीद कयो। उहो ज़मीन जो टुकड़ो बनु निजार कबीले जे ॿिनि यतीम भाइरनि जो हो। उन ज़मीन जे टुकड़े ते झंग हो जिते खजिन जा कुझु वण बि बीठल हुआ। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झंग ऐं खजिन जा वण वढाए लाह कढाए मस्जिद जो बुनियादु रखियो जंहिंखे मस्जिद नबवी सॾियो वञे थो। जॾहिं ज़मीन मस्जिद जे अॾावत जे लाइ तयारु थी वई त उन जी तामीर जे लाइ कमु शुरू कयो वियो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿियनि असहाबनि सां गॾु पाण हिकु परहेज़ वांगुरु मस्जिद जे अॾावत में हिसो वरितो। असहाबनि पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त उहो कमु असांजे हवाले करे पाण आरामी थियनि, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असहाबनि सां गॾु मिटी ऐं पथर ढोईंदा रहिया। असहाब बि पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पोरियो कंदे ॾिसी वधीक जोश ऐं जज़्बे सां कमु करणु लॻा। मस्जिद नबवी उन वक़्तु बिल्कुलु सादे नमूने ठाही वई हुई। कचनि सिरनि जूं भितियूं ठाहे उन्हनि जे मथां खजिन जे फरनि जी छित रखी वई। मस्जिद में फ़र्श न हुअण करे मींहुं पवण खां पोइ गप थी वेंदी हुई, तंहिं करे पट ते पथरेली मिटी विछराए उनखे पको कराए छॾियऊं। उन मां साबित थियो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परहेज़ खे केॾो न पसंदि फ़रमाईंदा हुआ। जेकॾहिं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो हुकुम कनि हा त तॾहिं बि मस्जिद नबवी अॾिजी वञे हा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे सिर कमु करे परहेज़ जी अहमियत खे दुनिया आॾो साबित करे ॾेखारियो। असांखे बि घुरिजे त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं परहेज़ खां कॾहिं बि न क़िबायूं। इहो सबक़ ॿियो जेको असां रीडिंग कयोसीं, हाणे असां इन साॻी सबक़ जा मश्क जेको आहे उहो हल कंदासीं। मश्क में पहिरें नंबर ते आहे अलिफ़ माना पहिरियों नंबर जीअं चवंदा आहियूं, हेठि ॾिनल सुवालनि जा जवाब ॾियो। सुवाल नंबर पहिरियों आहे मस्जिद नबवी जी अॾावत लाइ ज़मीन कंहिंखां ख़रीद कई वई हुई। जवाब, उहो ज़मीन जो टुकड़ो बनु निजार कबीले जे ॿिनि यतीम भाइरनि खां ख़रीद कई वई हुई। हाणे सुवाल नंबर ॿियो आहे मस्जिद नबवी जे अॾावत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ो हिसो वरितो। हिन जो जवाबु आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿियनि असहाबनि सां गॾु पाण परहेज़नि वांगुरु मस्जिद जी अॾावत में हिसो वरितो। सुवाल नंबर टियों, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कम मां असांखे कहिड़ो सबक़ मिले थो। हिन जो जवाबु आहे असांखे बि घुरिजे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं परहेज़ खां कॾहिं बि न क़िबायूं। हाणे पहिरियों जेको असां पढ़ियोसीं सुवाल जवाब इहे थी विया। हाणे हेठां जेको आहे ॿिए में आहे त हेठनि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो ऐं पंहिंजे जुमिलनि में कमाणियो। हेठनि जेके लफ़्ज़ जेके ॾिनल आहिनि लफ़्ज़ उन खां पोइ माना, पोइ वरी जुमिले में इस्तेमालु। हाणे पहिरियों लफ़्ज़ आहे गुण। गुण जेको आहे
उनजो पहिरियां माना लिखिबो, पोइ वरी उहो जुमिले में इस्तेमालु कबो। उन खां पोइ औज, औज जेको आहे उनजो माना लिखिबो, वरी जुमिले में इस्तेमालु, पोइ वरी रास, पोइ वरी तामीर, पोइ वरी ताक़ीद। हीअ जेके लफ़्ज़ जेके ॾिनल आहिनि, इहे असांखे इन्हनि जी माना पहिरियां लिखी उन्हनि खे वरी जुमिले में इस्तेमालु करिणो आहे। इहो ॿिए जेको इहो, इन खां पोइ असां हाणे 3 नंबर ते वरी हेठि आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। पहिरियां लफ़्ज़ आहे, लफ़्ज़ पोइ ज़िद, पोइ वरी लफ़्ज़, पोइ ज़िद। लफ़्ज़ शुरू आहे, शुरू जो जेको ज़िद थींदो आख़िर थींदो सादगी, सादगी जो माना अमीरी। फ़र्श, फ़र्श जो अर्श, ज़मीन जो आसमान, कचे जो पको, ख़रीद जो विकिरो। माना अहिड़े तरीक़े सां हिन जा वरी ज़िद लिखणा आहिनि। उन खां पोइ जेको आहे दाल में आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। उन में उन ज़मीन जे टुकड़े ते झंग हो जिते ख़ाल जा कुझु वण बीठल हुआ। इन में ख़ाल में असांखे हिकिड़ो वर्ड खुटल आहे जेको उहो लिखिणो आहे। उन खां पोइ आहे पोरित ख़ुदा जो ख़ाल आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि, पोरित ख़ुदा जो ख़ाल आहे, ख़ाल पोरित ख़ुदा जो दोस्त आहे। ईअं मस्जिद नबवी जूं भितियूं ख़ाल जूं हुयूं ऐं मस्जिद पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिनल सबक़ ते अमल करियूं ऐं पोरे खां ख़ाल कॾहिं बि न कयूं, पोरे खां कॾहिं बि न क्यूबायूं। अहिड़े तरीक़े सां इहे असांखे ख़ाल भरिणा आहिनि। उन खां पोइ हे में लिखियलु आहे त पोइ त ख़ुदा जो दोस्त आहे जे उनवान ते 10 खां 15 जुमिलनि ते मुश्तमिल हिकु मज़मून लिखो। तव्हांखे 10-15 जुमिला ठाहे उन्हनि ते मज़मून लिखिणो आहे। उन खां हेठि आहे तस्वीर ॾिसो ऐं उन ते रंग भरियो। ऐं उन खां आख़िर में जेको आहे ग्रामर आहे। ग्रामर जीअं इअं लिखियलु आहे त यादि रखो त इस्म जो माना छा आहे। इस्म माना नालो। कंहिं बसा वारी जाइ शइ जे नाले खे इस्म चइबो आहे। जीअं त गऊं, छोकर, मैद, किताब ऐं स्कूल आम नाला आहिनि, उहे इस्म आम सॾिबा आहिनि। अहिड़े तरीक़े सां इहे ग्रामर वारो सेशन बि तव्हांखे यादि करिणो आहे। ऐं उमेदु आहे त तव्हांखे लेसन सॼो सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं लेसन पसंदि अचे त लाइक, शेयर, कमेंट्स ज़रूरु कजो।